अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु अला नबिय्यिहि वल वज़्न वल फ़ज़्ल वल अदल वन नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिहि बिकिब्रियाइहि बिसुल्तानिन व बिइलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फ़ी फ़ुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदतिन मुवहदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिसल लहु वला मिसाल लहु वला कुफ़ुव लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला शरीक लहु वला ज़िद्द लहु वला निद्द लहु वला जऊद लहु वला मिसल लहु वला मिसाल लहु वला मुक़ासिम लहु वला मुदानी लहु वला मुकाज़िम लहु वला मुनाज़िर लहु वला जलद बलद वलद जसद रुसव जुज़व उज़म नुज़वला वला जज़ब वस्पाई बकाब बैत खस्मला व नशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह वहदहु वहदहु ला शरीक लहु मन युशरिक फी ज़ातिही व सिफ़ातिही व आदातिही व आयातिही औ यतबर्रक बिग़ैरिही मिन नबिय्यिन व वलिय्यिन व तक़िय्यिन व नक़िय्यिन व नसीमिन व हसीनिन व जमीलिन व सग़ीरिन व कबीरिन फ़अलैहिल ख़ुस्रान वल वबाल ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنظومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والهداية والحكاية والعناية والأمانة والإمامة أعلانا وأجلانا وأتقانا وأجهدنا وأزهدنا وأكبرنا وأخطرنا أحمد أنور أجدر أوسق أنور أجمل أكمل له ثم نشهد أن حبيب ربنا وصمدنا محبوب جدلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا هو قدوة نظمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلائله القاهرة الغالبة الظاهرة الباطنة سعيد إلى سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا ثم دنا ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما डबलिंग ही को घटाए हिकड़ो आवाज रखे साफ वक़ाल अल्लाह तआला फी मक़ाम आखर हामीम वल किताबिल
अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुंज़िरीन फ़ीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम अमरम मिन इंदिना इन्ना कुन्ना मुरसिलीन रहमतम मिन रब्बिका इन्नहु हुवस समीउल अलीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई आशिक रसूल सहाबा अहल बैत जा ग़ुलाम ॾाढा दुरूद पाक पढ़ो त मजलिस बरकत वारी थिए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबीयिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। तू साईं तू सुबहान मुखे चारो नागे चवण जो। असां बुखारी सैयद पंहिंजे वाइज़ में पीरन जो कलाम भी पढ़ूं, रब जो क़ुरान भी पढ़ूं, जंहिंखे ॻाल्हि वणे उहो सुभान अल्लाह करे। छो त असांजी जमात जमियत उलमा इस्लाम बेपीरन जी जमात न आहे। जिनके मुर्शिद हालेजी वारे जो अदब आ, सैयद जो अदब आ, क़ुरान जो अदब आ, ये बीठल दोस्त भी वेही रहो त सुकून ईंदो। न त कलाक ॾेढ जे वाइज़ में तव्हां बि थकिजी पवंदो। दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं फराशी न आहे विशाल ते ॾे फराशी विछाइनि त जीअं बीठल दोस्त बि वेही बा अदब क़ुरान ॿुधनि। बा अदब बा नसीब हूंदो आहे, बे अदब बेनसीब हूंदो आहे। महीनो बि बरकत वारो आहे, महफ़िल बि बरकत वारी आहे, मन जो बख़्शिश थी वञे। तू साईं तू सुबहान मुखे चारो नागे चवण जो। वसंदा शहर वीरान करे वरी वसाए वाहण। केखे दाम न बख्शे दमड़ी, केखे माया बख्शे मण, केखे बेक न बख्शे बकरी, केखे दाता बख्शे धण, केखे पाले सुख पालकिन में, केखा पीहाए पाहण। तेना हूं तागण था ॾकन लिंग लतीफ़ जा। सारी रात जागी जिन याद कयो सुबहान। आशिक अब्दुल लतीफ़ चवे तन जी मिट्टीअ बि लधो मान। ओ कख सणन पन सणन सड़े साओ गाहो, कख सणन पन सणन सड़े साओ गाहो। जिन रिझायो अल्लाह तो न चेतन खे। ओ जेकी अल्लाह अल्लाह कन से दुखिया की न रहने। चो बेशक ओ जेकी अल्लाह अल्लाह कन से दुखिया की न रहने। न लालच का दुनिया जी न को ॿियो था घुरने। से सदाई खुश रहन जिन रिझायो पंहिंजे रब खे। जिते न साथी को साथ ॾींदो उते पोशाफ़े हुज़ूर थींदो। जेको ॾाढा सुभान अल्लाह करे सैयद दुआ तो करे हिन साल मदीने वञे। जेको आहिस्ते चवंदो अल्लाह कंदो पंधु वेंदो मदीने। जेको ॾाढा चवंदो साईं ज़बीउल्लाह सां गॾु हलंदो हवाई जहाज़ में। जेको किराओ पंहिंजो पाण भरींदो हलंदो असां सां गॾु। जिते न साथी को साथ ॾींदो उते पोशाफ़ी हुज़ूर थींदो।
असां में आगन गुनाह कई, असां में आगन गुनाह कई, खुदा को माफ़ी वठी पो ॾींदो। ज़मीन गूंदी ततल समूरी, उते पघर में कई पिया ॿुॾंदा। मशर जे मैदान में ज़मीन गूंदी ततल समूरी, उते पघर में कई पिया ॿुॾंदा। धणीअ खां पोइ जन्नत वठी ॾियण लाइ हबीब सोणो उते पोइ ईंदो। खुदा जो महबूब उम्मतिन लाइ खुदा अॻियां वेंदो, सजदे में पिणो तो बेशक। खुदा जो महबूब उम्मतिन लाइ खुदा अॻियां वेंदो, सजदे में पिणो। तू माफ़ कर मुंहिंजी उम्मत खे, शफ़ा हबीब जी रब मञींदो। असां में आगिन गुनाह कई, असां में आगिन गुनाह कई, खुदा को माफ़ी वठी सो ॾींदो। अल्हम्दुलिल्लाह अज 26 मार्च सन 2021 बमुताबिक 11 शाबानुल मुअज़्ज़म सन 1442 हिजरी जुम्मातुल मुबारक जे बाबरकत दिहाड़े शंशर जी रात घोटकी शहर जे भरसां ॻोठ मुग़ल खान कलवड़ में भाऊ निसार अहमद साहब, ग़ुलाम रसूल कलवड़ साहब ऐं असांजे प्यारे साथी मौलाना फज़ुर रहमान साहब जन जे बार बार राब्ते सां मुर्शिदुल मुवहिदीन हज़रत मौलाना साईं ज़बीहुल्लाह हालेजी वारनि जी ज़ेर निगरानी अवां जुमला जमात मीरानी बिरादरी कलवड़ बिरादरी जी सिक भरी दावत ते सिबी जदीद बलोचिस्तान को लंबो चौड़ो सफ़र कराए अल्लाह साईं इन महले जी बरकत भरी महफ़िल में तव्हांजी रब ज़ियारत भी नसीब कराई आ। भलारे महीने में कुरान ॿुधाइण जी, भलारे ॾींहं ते सआदत भी नसीब कराई आ। काफ़ी उलमा कराम जा बयान थी चुका आहिनि, मूंखां बाद भी काफ़ी उलमा जा बयान थींदा। महफ़िल भी बरकत वारी आ, ॾींहुं भी बरकत वारो आ, महीनो भी बरकत वारो आ। ऐं असीं दुआ करण आया आहियूं जिन मरहूमनि जे लाइ ईसाले सवाब जे लाइ हीउ प्रोग्राम रखियो वियो। मरहूम ग़ुलाम हैदर कलवड़, मरहूम हाजी जान मोहम्मद कलवड़, मरहूम ग़ुलाम सरवर कलवड़ ऐं ॿिया जेके भी जहान छॾे विया आहिनि, अल्लाह सभिनी मरहूमनि जी क़बर ते क़ुरान जी रहमत जो मींहुं वसाए। मजलिस इन करे शान वारी आहे छो त क़ुरान वारी मजलिस आहे। जेको हिन मजलिस में ईंदो आहे रब उन जा गुनाह भी शाणे छॾींदो आहे, अर्शन ते दर्जा भी बुलंद कंदो आहे। महीनो इन करे भलारो आहे जो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रजब शहरुल्लाह व शाबान शहरी व रमज़ान शहरु उम्मती। फरमाए त रजब अल्लाह जो महीनो आहे, शाबान मां मुहम्मद करीम साईं जो महीनो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं रमज़ान वरी मुंहिंजी उम्मत सगोरीअ जो महीनो आहे। तव्हां पढ़ल लिखल वेठा हो, तालीम याफ़्ता तबके जा माण्हू आहियो, तव्हीं मूंखे ॿुधायो त शाबान जे लफ़्ज़ में ई कमाल आहे। उलमा वाह जी तोजीह लिखी आहे। शाबान जे लफ़्ज़ में अखर घणा आहिनि? स्कूल बंदि आहिनि न, किरोना जे करे तव्हां ॿुधायो ई नथा सघो। 4 ॿुधे साण इहा पढ़ाई आहे न स्कूल जी। शाबान में साईं 4 हे 4 इन करे तो चवे छो त हिन जो चैन सां प्यार आहे न, तॾहिं तो जल्दी 4 कयो छो त चैन जा त असां नौकर आहियूं न।
जेको चैन जो दुश्मन आहे उन खां त अलाह सभु कुझु खसे छॾियो आहे। इहो सैयद जो फ़ैसिलो न आहे, मुर्शिद हालेजी वारे जो फ़ैसिलो न आहे, इहो अलाह जो फ़ैसिलो आहे। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह ही क़ुर बि खसे छॾियो, छो त क़ुर जे लफ़्ज़ में बि अखर 4। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह इहा टेबल बि खसे छॾी, टेबल में बि अखर। तव्हां न ॻाल्हाईंदो त मां कीअं ॻाल्हाईंदुसि? मां तव्हांजे करे सफ़र कयो आहे, चइनि 5 घंटनि जो जुमो सिबी जदीद में पढ़ायो आहे, उतो सफ़र करे पहुतो आहे, तव्हीं त मूंसां ॻाल्हाईंदा हलो न बाबा। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह कुर्सी बि खसे छॾी, छो त कुर्सीअ में बि अखर। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह क़ुर त खसियो पर मस्जिद बि खसे छॾी, छो त मस्जिद में बि अखर। उनखे मेखानो नसीब थींदो, मस्जिद नसीब न थींदी। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह मस्जिद त खसी पर मस्जिद जो मुसल्लो बि खसे छॾियो। रमज़ान में चैन जे दुश्मन खे तरावियूं नसीब न थींदियूं, मुसल्लो नसीब न थींदो, छो त मुसल्ले में बि अखर। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां मस्जिद वई, मुसल्लो वियो पर जुमे वारो मिंबर बि वियो, छो त मिंबर में बि अखर। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह साईं सिद्दीक़ बि खसे छॾियो, छो त सिद्दीक़ में बि अखर। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह साईं रमज़ान जो रोज़ो बि खसे छॾियो, छो त रोज़े में बि अखर। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह जिहाद बि खसे छॾियो, छो त जिहाद में बि अखर। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह जन्नत बि खसी, छो त जन्नत जो ॿियो नालो बिहिश्त आहे, बिहिश्त में बि अखर 4। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह साईं नबी साईं जूं 4 न्याणियूं बि खसे छॾियूं, अम्मा रुक़ैया, अम्मा ज़ैनब, अम्मा उम्मे कलसूम, अम्मा फातिमा। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां 4 वॾा किताब बि खसिजी विया, तौरेत, ज़बूर, इंजील, क़ुरान। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां 4 मुहम्मदी दीन जा मसलक बि खसिजी विया, हनफी, मालिकी, शाफी, हम्बली। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां सभु मुर्शिद बि खसे छॾियईं, छो त मुर्शिदनि जा सिलसिला बि 4, कादरी, चिश्ती, नक्शबंदी, सहरवर्दी। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह 4 वॾा मलाइक बि खसे छॾिया, जिबरील, मीकाईल, इसराफील, इज़राइल। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां सिजल थिए खां पोइ जेको कादरी ज़िक्र कंदा आहियूं इहो ज़िक्र बि खसिजी वियो, छो त ज़िक्र जूं तस्बीहूं बि ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, इल्लल्लाह 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 इल्लल्लाह, अल्लाह 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 हू ज़िक्र जूं तस्बीहूं बि 4। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां नमाज़ वई, क़ुरान वियो, ज़िक्र वियो, तस्बीहूं वियूं, मुर्शिद विया, बुज़ुर्ग विया, सभु खसिजी विया, मुसल्लो वियो। अड़े जेको चैन सां दुश्मनी कंदो उन जे सीने में अलाह क़ुरान बि न ॾींदो, छो त क़ुरान यादि करे त पोइ लक़ब थींदो हाफ़िज़, हाफ़िज़ में बि अखर। जेको चैन जो दुश्मन आहे उहो मौलवी बि न थींदो, छो त मौलवी थिए त पोइ लक़ब थींदो आलिम, आलिम में बि अखर 4। मां त चवंदो आहियां चैन जा दुश्मन हर शइ खसिजी वई, तोखे ख़ुदा किथे रहण जी जाइ बि न ॾींदो दुनिया में, छो त सॼी दुनिया में तरफ़ बि त 4 आहिनि न। ओभर ॻाल्हायो, ओलह, उत्तर, ॾखण, चंडा तूं का 5 कुंड वसाए, पर 5 बि न मिलंदसि, आहे ई कोन। मां शदाद कोट में इहा तकीर कई, हिकिड़ो जज़्बाती हो कुराड़ो अशी दाढ़ी सां उथी बीठो, मूंखे चए सैयद हिकिड़ो जुमिलो ॿियो बि रहियल आहे, कहिड़ो? चए हीअं बि चओ ओ चैन जा दुश्मन तूं राति जो खट ते बि न सुम्हंदो कर, छो त खट में बि पवा 4 आहिनि। हाणे ॿुधायो त शाबान में अखर घणा? अरे वरी 4 था चवनि, चैन खां त अॻिते वियासीं, घणा? 5। शाबाश। कहिड़ा कहिड़ा? शीन, आइन, बा, चौथों अलिफ, 5। ये तालिब ॿुधाईंदा, छो त मदरसनि में पढ़ाई हले थी न, होॾे त किरोना जे करे स्कूल ई बंदि थी यार।
अल्लाह अकबर कबीरा मुसलमानों कुरान जा आशिको दीन जा परवानो शाबान जो शीन तो चवई शराफत वारो महीनो थी हिन महीने में शरीफ थी वंशो त मतो बरकत वारो महीनो रमजान चई थो शाबान जो आइन थो चवई हिन महीने में पंहिंजे जिस्म के इबादत जे लाइ घणो तैयार कर छो त मतो रमजान चई थो जंहिंमें तोखे घणी इबादत करणी आ अचेव थो रमजान कराची टपी आया ॼाण पहुतो घोट की चंड बीहण सां शीशी हथ में खणंदो त बीमार थी विया या रखंदो रोज़ा वाह जो मज़ो आहे रमज़ान शरीफ़ में ॾींहं जो रोज़ो रात जो मुसल्ले ते क़ुरान तरावीहनि जी नमाज़ सीज़न जो महीनो नेकिन कमाइण जो महीनो अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमज़ान शरीफ़ में मुझे रब जा बाना ॾींहं जो रोज़ो रखन रात जो मुसल्ले ते क़ुरान ॿुधन तरावीहनि जी नमाज़ पढ़न हिक हिक सजदे जे एवज़ में मुझो अल्लाह इन्हनि जो 1500 नेकियूं लिखाईंदो घणियूं नेकियूं पोइ तरावीहनि जी नमाज़ में घणियूं रकाता 8 वारा 20 वारा 20 रकाता मक्के मदीने में भी 20 रकाता घोटकीअ में देवबंदियुनि जी मस्जिद में भी 20 रकाता 20 रकातुनि में घणा सजदा थींदा 40 के 1500 सां ज़रब कर त हिकिड़ी रात जी मज़ूरी घणी मिलंदी जेके खीर विकिणंदा उहे ॻाल्हायो दुकानदार ॻाल्हायो 1500 सां जेकॾहिं 40 के ज़रब था कयूं त 1.5 कलाक जी मज़ूरी तरावीहनि जी नमाज़ जी मुंहिंजो रब 60,000 नेकियूं थो ॾे पोइ बि घोटकी वारो तूं असांखे क़दुरु कोन्हे पोइ बि छोरा रोज़ो खोले करे क्रिकेट खेॾनि था तरावीहनि जी नमाज़ नथा पढ़नि असां वटि त ईअं आहे ज़िले शिकारपुर में तव्हांजी ख़बर न आहे चङा भला होॾे मस्जिद में मेराब में हाफ़िज़ क़ुरान तो पढ़े हेॾे नौजवान क्रिकेट खेॾनि था मानी खाधी आहे घणी रोज़ो खोलियो आहे वर्जिश कयूं अल्लाह जा बाना मानी खाधी थी रोज़ो खोलियो थी सोमाणी जी नमाज़ जूं 17 रकाता इशा नमाज़ में 20 रकाता तरावीहनि में इहा इबादत कर त वर्जिश भी थी वेंदी मानी भी लही वेंदी सवाब भी मिलंदो घर सुम्हंदे 60,000 नेकियूं भी कमाईंदे इहा वर्जिश भली या क्रिकेट वारी भली जेका आख़िरत में भी कम ॾे आए को घोटकी में वडेरो भोतार जेको मजूर के 1.5 कलाक जी मजूरी 60,000 रुपयो दे वडेरे जो साह निकरी वने 60,000 दे यो सखियात मुझो रब आ पर असां वटि नेकीअ जो क़दुरु कोन्हे असांखे क़दुरु आहे त कादे आज़म जे पैसनि जो आहे असांखे क़दुरु आहे त सऊदी अरब जे रियालनि जो आहे असांखे क़दुरु आहे त अमेरिका जे डॉलरनि जो आहे असांखे क़दुरु आहे त दुबईअ जे दिरहमनि जो क़दुरु आहे यादि रखजांइ मुसलमान जे नेकी जो क़दुरु थींदई त महशर जे मैदान में थींदई जिते हिकिड़ी नेकीअ जे लाइ बि ॿियुनि खे इलाज कंदे सिकंदो वतंदे मां नथो चवां रब जो कुरान तो फरमाए खोल कुरान 3 सिपारो मुझो रब तो फरमाए यौम यफिरुल मरउ मिन अखी व उम्मिही व अबी व साहिबतिही व बनी जेके कुरान वणे बैत मथे करे जो सुभान अल्लाह आवाज समझ में अचे तो या डबलिंग घट कराया सही है यौम यफिरुल मरउ मिन अखी रब तो फरमा महशर जे मैदान में बाना परेशान थींदा नंढो भाउ वॾे भाउ ॾे ईंदो ओ भाउ मुंहिंजी हिकिड़ी नेकी खुटी पई आहे महिरबानी करना घोटकीअ में मूंखे को मार ॾे त मुंहिंजा भाउ तूं मुंहिंजी मदद कंदे
पुलिस बधी वने त मांखे जेल मो छॾाईंदे हिते त अल्लाह जी कोर्ट आ हिकड़ी नेकी खुटी पई आ यार मदद कर न मुंहिंजो वॾो भाउ आ हिक पीउ जा पुट आहियूं रत बि साॻी आ वॾो भाउ चवंदो नंढे भाउ खे हलियो वञ ही आलम मशर जो जहान आ नफ़्सी नफ़्सी जो जहान आ उहो दुनिया जो जहान हो जो ॿाहिरि हिक ॿिए जे कमु ईंदासीं अल्लाह अकबर नंढो भाउ इलाज कंदो वॾो भाउ नेकी न ॾींदो वॾो भाउ इलाज कंदो नंढो भाउ नेकी न ॾींदो यफिरुल मरउ मिन अखी व उम्मिही वरी पंहिंजी माउ ॾे ईंदो ओ अम्मा मां तुंहिंजो जिगरी पुटु आहियां अम्मा तूं त बचे ते सिर ॾींदी हुई न अम्मा मूंखे राति जो बुखार निकिरे तोखे निंड न ईंदी हुई ओ मुंहिंजी अम्मा मां तुंहिंजो हलाली पुटु जिगरी पुटु वञाए थो जहन्नम में अम्मा हिकिड़ी ॾेकी ॾे अम्मा मुंहिंजो हिसाब बराबरि थिए मां जन्नत में वञा अम्मड़ी बि चवंदी नफ़्सी 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 पुटु मां नथी सुञाणां अल्लाह कहार मूंखे रब जो भउ थो थिए पुट तोखे जो नेकी ॾियां त मां अम्मा जो हिसाब किताब न थियो आहे मत मुंहिंजी नेकी खुटी पवे मां जो जहन्नम में वञा ॿुधो घोटकी शहर इर्दो गिर्द नवाजा आयल मुसलमानो अरे रमज़ान अचई थो नेकियूं कमाए वठो न त माशर में नेकियूं खुटी पवंदई त अमड़ बि न ॾींदई मां नथो चवां क़ुरान थो चवे उलमा वेठा आहिनि पुछो साईं जन खां फरमायो व उम्मीही व अबी वरी ईंदो पंहिंजे पीउ ॾे ओ मुंहिंजा अब्बा मुंहिंजा अंगल दुनिया में तूं पूरा कया अब्बा सिर तगारी जी मज़ूरी करे मुंहिंजूं ख़्वाहिशूं पूरियूं कयई अब्बा मां तुंहिंजो पुटु आहियां जहन्नम में थो वञा हिकिड़ी नेकी ॾे अबो बि न कंदो वरी ईंदो पंहिंजी घरवारीअ ॾे वो साहिबतिही ओ मुंहिंजी शरीक हयात 40 साल तोसां हिकिड़े बिस्तरे में निंड कई बाह ते तोखे निंड कराई तूं मुंहिंजी शरीक हयात आ हिक चादर में गॾु सुम्हण वारी आ अड़ी तुंहिंजे करे त मां रिश्वत वरिती तुंहिंजा अंगल पूरा कया मां हराम खाधो मां व्याज खाधो तुंहिंजे करे रोड ते बि लुट फुर कई तुंहिंजे बच्चन खे ख़ुशि करण जे करे मां तोर माप में खोट ताब कई तूं मुंहिंजी घरवारी आ मां वञाए तो जहन्नम में हिकिड़ी नेकी ॾे त मां बची वञा घरवारी चवंदी हले वञ मां तोखे नथी सुञाणा ही माशर जो जान आ मूंखे पाण ख़ुदा जो ख़ौफ़ आ वरी ईंदो पंहिंजी औलाद ॾे भला तव्हां मूंखे नेकी ॾियो औलाद बि भॼी वेंदी पीउ माउ खां वरी ईंदो पंहिंजे घोटकीअ जे यारनि ॾे यार बाईपास ते होटल ते कढ़ायूं गॾु खाधियूंसीं गोश्त गॾु खाधासीं चायूं गॾु पीतियूंसीं बोतलां गॾु पीतियूंसीं यार मां तुंहिंजो पग मट यार आ यार तुंहिंजे करे मां कुर्बानी ॾिनी तुंहिंजा दुनिया में ॾुख लाथा मांखे हिकिड़ी नेकी दॾे क़ुरान तो फरमाए दोस्त बि छॾे वेंदा इन करे सैयद हथ ॿधी अर्ज़ु थो करई अलाह जो वास्तो थी रमज़ान ईंदई ख़बर न पवंदो हलियो वेंदो हिन साल ते एॾियूं नेकियूं कमाई जा जो सुभाणे माशर में कमु अचनी और रखबा रोज़ा तरावियूं पढ़बियूं क़ुरान जो ख़त्म कढबो उलमा लिखियो आहे त जेको रमज़ान में हिकिड़ो ख़त्म कढे क़ुरान जो त उनखे 49,000 ख़त्मनि जो सवाबु आहे हींअर तव्हां पढ़ंदो अलिफ लाम मीम त अल्फ ते 10 नेकियूं लाम ते 10 नेकियूं मीम ते 10 पर जे रमज़ान में चवंदे अलिफ लाम मीम त अल्फ ते 30 नेकियूं लाम ते 30 मीम ते 30 90 नेकियूं के तफ़सीर वारे बुज़ुर्ग हीअं बि लिखियो आहे त अलिफ बि हिकु अखर न आहे अल्फ में बि 3 अखर आहिनि हमज़ो लाम फा वरी लाम लाम अलिफ मीम वरी मीम में बि 3 अखर आहिनि उचार में मीम मीम या मीम त इन मीम में बि गोया के 3 अखर रुगो मीम ते बि 90 नेकियूं मिलंदियूं क़दुरु हुजे न नेकिन जो असांखे पैसनि जो क़दुरु मां त चवंदो अलाह करे हिन साल रब्बुल आलमीन ऐलान कराए मलाइको वञो इमरान ख़ान जी हुकूमत आहे खंडु 100 रुपयो किलो थी वई आहे ऐलान कयो जेको तरावीह पढ़े उनजे मुसले जे हेठो हर सजदे जा 1500 रुपया रखी वेंदासीं पोइ त साईं तव्हां वारी मस्जिद बि पूरी न पवंदियूं माण्हू बिना वुज़ूअ जे बि जाइ विलारे वेंदा हलड़े इहा मुंहिंजी जाइ थी छो त पैसा मिलंदा त पोइ छो न ईंदासीं रुगो हुकूमत ऐलान थी करे त
20,000 10,000 वतन कार्ड मिलंदो त माण्हू राति जो बि रोड ते सुम्हनि पिया, पर असांखे क़दुरु न आहे नेकी जो। सही थो चवां ग़लति थो चवां? अल्लाह से फरमायो हामीम 5वीं सिपारो सूरत दुखान जो मुंड थो पढ़ा। अल्लाह से पंहिंजे महबूब सां प्यार भरी कचहरी थो करे। हामीम ये प्यार जा लफ़्ज़न, इन्हनि जी माना हिकु अल्लाह जाने, ॿियो सुहिणो मोहम्मद जाने, टियों मौलवी खे ख़बर न पवे। दुनिया में जीअं आशिक माशूक पाण में कचहरी कंदा आहिनि, अहिड़ा त इश्क जा कोट वाट ॻाल्हाईंदा आहिनि, जो आशिक सम्झे ॿियो माशूक सम्झे, टे खे ख़बर न पवे। ईअं अल्लाह साईं बि पंहिंजे महबूब सां क़ुरान में अहिड़ी कचहरी कई आहे जो अॼु ताईं के मौलवीअ के बुज़ुर्ग खे ख़बर न आहे त इहे छा लफ़्ज़नि। अल्लाह जाने, ॿियो सुहिणो महबूब जाने। कॾहिं प्यार में अल्लाह पंहिंजे सोणे खे हीअं थो चवे अलिफ लाम मीम, कॾहिं प्यार में रब सॾु करे चवेसि तो अलिफ लाम मीम साद, अलिफ लाम मीम रा हामीम नून क़ाफ ताहा यासीन हामीम आइन सीन क़ाफ काफ हा या आइन साद। चौन सुभान अल्लाह। असां मदरसे में 7 कुरान मजीद माना वारा पढ़ियासीं। सिंधीअ में कुरान मजीद जो तर्जुमो, उर्दू में कुरान मजीद जी माना, टियों फारसी में कुरान जी माना, चौथों बिरोकी में कुरान जी माना, पंजों पश्तो में कुरान जी माना, छहों अंग्रेज़ीअ में कुरान जी माना, 7 अरबीअ में कुरान मजीद जी अरबीअ में माना। 7 मुफ़स्सिरनि तर्जुमो कंदड़नि ईअं लिखियो त अल्लाह जाने, ॿियो सुहिणो मोहम्मद जाने, ॿियो कंहिंखे ख़बर न आहे। अॻिते मुंहिंजे रब फरमायो वल किताबिल मुबीन, मां अल्लाह साईं खे कसम आहे न किताब जो मुबीन जो। अल्लाह साईं भली कसम न खणे त बि अल्लाह जी ॻाल्हि कची कन पकी। हा साईं, पर जे अल्लाह वो कसम खणे त पोइ इहा ॻाल्हि चओ अञा पकी, अञा पकी। कसम खणी करे चवे थो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारका, असां इन क़ुरान खे बरकत वारी रात में नाज़िल कयोसीं। इन्ना कुन्ना मुनज़िरीन, हिन क़ुरान जे ज़रिए असां ॾियारींदा आहियूं। रब थो चए फीहा युफ़रक़ु कुल्लु अमरिन हकीम। इतो उलमा लिखियो आहे त इहा बरकत वारी रात 15 शबान जी रात आहे, शबे बरात आहे, शोटकारे जी रात आहे, निजात जी रात आहे, मोमिननि खे बख़्शण जी रात आहे, लैलतु सिक लिख पढ़ जी रात आहे, अल्लाह जे तक़दीर जे फ़ैसिलनि जी रात आहे। मां त हिसाब लॻायो आहे इहा रात हिन साल 29 मार्च ते थी। अॼु जुमो आहे, सुभाणे छंछर आहे, ॿिए ॾींहुं आचर आहे, माना सूमर जे ॾींहुं इहा बरकत वारी रात आहे। सूमर जो ॾींहुं अंगारे जी रात, सिज लहंदो, अल्लाह पंहिंजी रहमत खणी दुनिया जे आसमान ते ईंदो। मदीने वारे साईं फरमायो हूअं त मुंहिंजो अल्लाह रोज़ रात जो पंहिंजी रहमत खणी ईंदो आहे। घोटकी जे आसमान ते रब ऐलान कंदो आहे रात जो 3 बजे खां पोइ उथो हल मिन मुस्तगफिरिन फअगफिर ला, आहे को गुनाहनि जी माफ़ी वठण वारो, मां रब खां दुआ घुरे त मां माफ़ करे छॾियांसि। आहे को बीमार लाइलाज अस्पताल में जवाब मिलियो, डॉक्टरनि जवाब ॾिनो, पर मां त वेठो आहियां न मां में उम्मीद कर व इज़ा मरिज़तु फहुव यशफीन,
बीमारी दींदो भी मां अल्लाह शफा भी मां दींदो भेटाई घोट भी चे तो तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा जानब मुझे जी में आज़ारन जा अनवा साहिब दे शफा मियां मरीजन के रब ऐलान कंदो उथो हुआ तवा इलाज कंदाओ घोटकी वारो या अल्लाह या अल्लाह या अल्लाह मुखे सॾ कंदाओ हाणे तां निंड पयाओ मां अल्लाह पाण तव्हां ॾे आयो आहियां उथो मां दुआ घुरो फ़र्क़ु आहे हूअं तूं रब खे इलाज करे हीअं रब तोखे चवे थो मां सखी आहियां उथी निंड फिटाए मां दुआ घुर त बे औलाद वारा मां औलाद बि ॾींदोमांइ छो त औलाद जा खज़ाना बि मुंहिंजे हथ में आहिनि यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशाउ इनासा मुझी मर्ज़ी आहे कंहिंखे न्याणियुनि जूं न्याणियूं ॾियां व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर मुझी मर्ज़ी आहे कंहिंखे पुटनि जा पुट ॾियां औ युज़व्विजुहुम ज़ुकुरान व इनासा मुझी मर्ज़ी आहे कंहिंखे पुट बि ॾियां कंहिंखे न्याणियूं बि ॾियां व यजअलु मन यशाउ अक़ीमा मुझी मर्ज़ी आहे कंहिंखे सालनि जा साल सिकाया इन्नहु अलीमुन क़दीर मां इल्म वारो भी आहियां त मां ताक़त वारो भी आहियां रब ऐलान थो करे अल्लाह जी रहमत लही थी अचे असां वटि छोकिरा जागी था पवनि 12-1 बजे ताईं 2 बजे ताईं फेसबुक ते व्हाट्सएप ते वेठा आहिनि अल्लाह जी रहमत जॾहिं लॻी ईंदी आहे न असांजा मुर्शिद हालेजी वारा मुर्शिद ॿेर वारा फरमाईंदा आहिनि त अल्लाह जी रहमत ॾिसी करे ख़ुदा जा वली उथी तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदा ऐं उहा अल्लाह जी रहमत लहंदी आहे त जेके हलाली जानवरनि जीअं घरनि में सिंधी कुकुड़ आहे इहो बि उथी भांग ॾींदो आहे बकरी घटो हलाली जानवरनि इहे राति जे पहिरें पहर में निंड कंदा आहिनि जॾहिं अल्लाह रहमत खणी ईंदो आहे त इहे बि उथी पंहिंजी ज़ुबान सां मालिक खे यादि कंदा आहिनि वरी जॾहिं उहा अल्लाह जी रहमत लहंदी आहे न त कुता बिल्ला सूअर बगड़ गिदड़ हरामी जानवर पहिरें पहर में भौंकदा वरी जॾहिं अल्लाह जी रहमत लही ईंदी न पहिरें आसमान ते 3 बजे खां पोइ वरी इन्हनि खे निंड ईंदी आहे हरामी जानवर निंड कंदा आहिनि हलाली जानवर उथी तव्हां त अशरफुल मखलूकात हो तव्हां त मां खां शान में भला हो पोइ बि उन्हनि नौजवाननि जे लाइ छा चइजे जेके 2 बजे ताईं जागी जॾहिं अल्लाह रहमत खणी अचे हरामी जानवर बि निंड कनि हे बि निंड थो करे मां छा चवां ॾुख थो थिए ख़ुदा जो कसम हिकिड़ी गेम निकिती आहे मोबाइल में मूंखे त हुनजो नालो बि नथो अचे अलाए कहिड़ी आहे पपजी अलाए छा आहे पपजी पपजी गेम निकिती आहे मूंखे दोस्तनि शिकायत ॾिनी ते साईं छोरा 3 बजे ताईं बि राति जो इहा हलाइनि था अलाए कहिड़ो मज़ो आहे हुन गेम में ख़ुदा माफ़ करे ईअं न कंदो कर सवाइ दीन जे कम जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सोमाणी नमाज़ खां पोइ कचहरी करणु जाइज़ ई न आहे सुम्ही पो अल्लाह रहमत खणी अचे उथी रब खे बाॾा हूअं त अल्लाह साईं रोज़ राति जो ईंदो आहे पर 15 शबान जी राति सिज लहण सां रब पंहिंजी रहमत खणी ईंदो चो सुभान अल्लाह सिज लहण सां पंहिंजी रहमत खणी ईंदो वेंदे सुबुह जी आज़ान ताईं मलाइकनि खे चवंदो जिबरील ही रहमत जो झंडो आहे वञी काबतुल्लाह जी छत ते हण अॼु बख़्श जी राति आहे फीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम मलाइकनि खे चओ अॼु फ़ैसिले जी राति आहे सॼे साल जी तक़दीर जा फ़ैसिला थींदा हिन साल कंहिंखे हटीअ मों हट करिणो आहे कंहिंखे वापार में फ़ाइदो ॾियणो आहे कंहिंखे लखनि करोड़नि जो फ़ाइदो थींदो कंहिंखे कख मों लख करिणो आहे कंहिंखे लख मों कख करिणो आहे मां ख़ुदा जे सॼे साल जी तक़दीर जा फ़ैसिला थींदा कंहिंखे पुटु ॼमंदो कंहिंखे न्याणी ॼमंदी कहिड़े कुंवारे जी हिन साल शादी थींदी छोरा आमीन कयो पिया तव्हांजे छड़ा त आमीन कयो पिया तक़दीर जो फ़ैसिलो अथव कंहिंजी न्याणीअ जो रिश्तो किथे थींदो कंहिंजो मौत किथे थींदो कहिड़े हाल में थींदो 15 शबान जी राति फ़ैसिलो मौत जो थी वेंदो माण्हू पोइ बि अयाशी कंदा ख़बर न अथनि त कहिड़ी ख़बर अड़े तूं असांजो मौत हिन साल लिखिजी वियो हुजे अल्लाह अकबर
साहबा अर्ज़ कयो साईं जेकॾहिं बुरी तक़दीर लिखजी वई असांजे लाइ त पोइ छा कजे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो हथियार आहे इस्तेमाल कयो त अल्लाह साईं तव्हांजी बुरी तक़दीर खे बि भली तक़दीर में बदिलाईंदो। साईं वो कहिड़ो हथियार आहे? मुझे साईं फरमायो मोमिन जी दुआ। मोमिन जी दुआ, दुआ वॾो हथियार आहे। इन दुआ घुरंदे त ख़ुदा तुंहिंजी बुरी तक़दीर मटाए भली तक़दीर करे छॾींदो। ऐं पोइ अल्लाह जी रहमत खे एॾो जोश हूंदो जो बनी कलब जे कबीले में हज़ारे रिढनि जी खल में जेतिरा वार थींदा आहिनि ख़ुदा एॾा मोमिन बख़्शे छॾींदो। तव्हांखे ख़बर आहे त रिढ जी खल में वार केतिरा थींदा आहिनि? ख़बर आहे? हिकिड़ी रिढ घुरायूं था स्टेज ते घणी ॿुधायो? कैलकुलेटर हणी ॿुधायो न सही। असांखे इहा बि ख़बर न आहे त असांजे मथे में वार घणा आहिनि, असांजी ॾाढ़ी मुबारक में वार घणा आहिनि, रिढ जी खल में केतिरा वारनि कंहिंखे इल्मु आहे। रब एॾा मोमिन बख़्शींदो। पर अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खबरदार साहबियो इन राति मुंहिंजे रब खे कावड़ हूंदी, 5 माण्हुनि जी बख़्शिश न थींदी। घणनि माण्हुनि जी? 5 माण्हुनि जी बख़्शिश इन राति बि न थींदी। अस्तग़फिरुल्लाह। साहबा हैरान थी विया साईं उहे 5 बदबख़्त कहिड़ा आहिनि जिनखे अल्लाह इन राति बि माफ़ न कंदो? हालांकि रब जी रहमत त समंड खां वधीक हूंदी, कुशादी हूंदी, हज़ारे रिढनि जी खल में जेतिरा वार एॾा मोमिन बख़्शींदो। इहे 5 बदबख़्त कहिड़ा आहिनि जिनखे अल्लाह साईं इन भलारी राति बि माफ़ न कंदो? पर मूंखे त ॾुख उन्हनि जो थिए थो। अल्लाह साईं त रहमत जी जोश में एॾा माण्हू बख़्शे थो, पर असां ईसाइन जे तरीक़े ते हलियासीं। असांखे यहूद नसारा कल्चर ॾिनो। बाबा इहा राति कहिड़ी आहे ख़बर अथव? इहा फटाकनि जी राति आहे। तव्हांजे घोटकी में अलाए आहे अलाए न आहे, असांजे शिकारपुर में त इहा बुराई आहे। जीअं सिज लहंदो 15 शबान जी राति धमाका शुरू थींदा। तव्हां वटि बि आहे न इहा? हर को सभु हिकु जहिड़ा। इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़वान शयातीन। क़ुरान तो फरमाए जेके अजायो ख़र्च कंदा आहिनि इहे शैतान जा भाइर आहिनि। 5 पैसे जे नोट खे को हमरा तीली ॾेई साड़े इन खे चरियो चवंदो या सियाणो? हा साईं चरियो आहे न। पोइ जेके हे फटाका वठनि था, धमाका वठनि था, गंदरफ वठनि था, अलाए मोहबतियूं ॿारनि था, हो जमालो कारे काफ़र जो मुंहुं कारो, तुंहिंजो मुंहुं कारो, कारे काफ़र जो न। वरी ॿारनि जी इहा हरकत हीअं हीअं अगरबत्ती ॿारे ते हो जमालो कारे काफ़र जो मुंहुं कारो, अड़े तुंहिंजो मुंहुं कारो थी वियो। हया कर मुसलमान, चरियो आहे पंहिंजे पैसनि खे पाण तो बाहि में तीली ॾेई साड़े। वरी अख़बार पढ़जाए 15 शबान जे ॾींहुं इन धमाकनि जे करे किथे देरे खे बाहि, किथे कणक खे बाहि, लाबारे खे सॼे खे बाहि, किथे कोठियुनि खे बाहि, किथे किन बच्चनि जा हथ सड़ी वेंदा, कंहिंजा पेर ख़तम थी वेंदा। माना माली बि नुक़सान, जानी बि नुक़सान। हिन साल त घोटकीअ वारो मुर्शिद जे आॾो, क़ुरान जे आॾो हिन साल अहद कयो त इंशाअल्लाह इहा बुराई न वठी ॾींदासीं। अल्लाह जो कसम आहे तव्हां न वठो त इहे दुकान पाण ई बंदि थी वेंदा। तव्हां न वठो, छो था वठो? जेकॾहिं तोखे पैसा घणा थिया आहिनि त पंहिंजी औलाद खे 15 शबान जी राति भलो खाधो खाराए, फ्रूट वठी ॾे, औलाद खे कपिड़ा वठी ॾे, औलाद खे ख़र्च कर। अड़े घरवारीअ ते ख़र्च कंदे, औलाद ते ख़र्च कंदे, पीउ माउ ते ख़र्च कंदे, भेनरुनि ते ख़र्च कंदे, भाइरनि ते, क़यामत जहिड़ी इहो पैसो कमु ॾींदई। हीअं महशर जे मैदान में जॾहिं तुंहिंजा आमाल नामा तोरबा, खॿे पासे जा गुनाह वधी वेंदई, ॾकंदो ॼाण जहन्नम में वियमि। अल्लाह फरमाईंदो बीहो बीहो मलाइको, मुंहिंजे हिन बहाने शादीअ खां पोइ पंहिंजी घरवारीअ ते ख़र्च कयो, अबे अम्मा ते ख़र्च कयो, उस्तादनि ते ख़र्च कयईं, ॿारनि बच्चनि ते ख़र्च कयईं, मुर्शिदनि ते ख़र्च कयईं। जेको बि न पैसो 40 साल मशरूबात में, मतमूआत में ख़र्च कयो, लिबास में, लटे कपिड़े में ख़र्च कयो, मलाइको खणी चो लि अहलिही व मालिही सदक़तुन, मां अल्लाह सॼो सॼो सदको करे ताराज़ीअ में तोरे अमल पूरा करे जन्नत ॾेई छॾींदोमांसि।
इहो पैसो कमु ॾींदो न, या छोरनि जी यारीअ ते ख़र्च के इहो कमु ॾींदो, पैसो त उहो कमु ॾींदो जेको ले अहलिही व मालिही सदक़तुन, क़यामत ॾींहुं अलाह वटि ताराज़ीअ में सदको थी करे तुरंदो। साईं उहे 5 माण्हू कहिड़ा बदबख़्तनि जिन खे अलाह से 15 शबान जी राति माफ़ न कंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, नंबर पहिरों जेको पीउ माउ जो नाफ़रमान आहे, पीउ माउ जी नाफ़रमानी बि वधी वई आहे। अमड़ खे चवे थो कुती या मां खे मानी छो नथी ॾे, अस्तग़फिरुल्लाह। अल्लाह जे नबी फरमायो, रिज़ल रब्बि रिज़ल वालिद व सख़तुर रब्बि सख़तुल वालिद। जंहिं पीउ माउ खे नाराज़ कयो उन ॼण अल्लाह अल्लाह जे रसूल खे नाराज़ कयो, जंहिं पीउ माउ खे राज़ी कयो उन ॼण अल्लाह अल्लाह जे रसूल खे राज़ी कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेके अबो अम्मा पोड़ा थी वञनि, अबे अम्मा जी ख़िदमत बि कयो, पीउ माउ जे चेहरे जी ज़ियारत कयो, रोज़ घर वेठे हज उमरे जो सवाब थींदव। हाणे त हवाई जहाज़ बंदि पिया आहिनि, न हज ते छॾनि था न उमरे ते। अड़े पीउ माउ जी ख़िदमत कर, रोज़ हज उमरे जो सवाब थी। हिकिड़ो सहाबी चए थो, साईं जेकॾहिं 100 दफ़ो पीउ माउ जो दीदार कयूं, साईं जन फरमाया, मुंहिंजो अल्लाह सखी आहे, भली 100 दफ़ो पीउ माउ जो दीदार करे त बि घर वेठे 100 दफ़ो हज उमरे जो सवाब थी। वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। रब तो फरमाए, इबादत मां अल्लाह जी, इताअत मदीने वारे साईं जी, ख़िदमत पंहिंजे पीउ माउ जी। इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा। कुरान सचो आहे न। जेकॾहिं पीउ माउ मोको हिकिड़ो कुराड़ो थी वञे, पोड़ो थी वञे, ख़िदमत करे, अड़े पीउ माउ खे दड़को त पंहिंजी जाते, गार त पंहिंजी जाते, तेज़ ॻाल्हाइण त पंहिंजी जाते। रब छा थो चए 15 सिपारे में, फला तकुल लहुमा उफ़, पीउ माउ खे उफ़ बि न चइजांइ, वला तनहरहुमा, झिणक बि न ॾिजांइ, वक़ुल लहुमा क़ौलन करीमा, पीउ माउ सां ॻाल्हाए त सुहिणो थी ॻाल्हाइजांइ। मतां बदबख़्त पीउ माउ नाराज़ थी, मतां मरण महिल कलमो बि नसीब न थिए। हिकिड़े ज़ालिम इश्क में फांसी पियो, माशूका औरत उनखे चयो, मां तोखे राज़ी कंदमि, पर हिकिड़ो कमु कर, जेकॾहिं मुंहिंजो सचो आशिक़ आहे, पंहिंजी माउ खे कुही आहे, क़त्ल करे आहे, पंहिंजी माउ खे कुही करे माउ जो सीनो चीरे, माउ जे सीने मां दिलि कढी, हाउ कढी, हीअं थालीअ ते खणी आ, त पोइ मां माशूका तुंहिंजी आहे, जीअं चवे मां कयां। उन बदबख़्त देर न कई, पंहिंजी सुतल माउ खे निंड में कुठई, अल्लाह अकबर, निंड में कुही करे अमड़ जो सीनो चीरे, अमड़ जे सीने मां दिलि कढी, हाउ कढी, या थालीअ ते रखी पंहिंजी माशूका ॾे वियो। रस्ते ते का सिर पई, को टोटो पियो जो हिनखे थाबो अची वियो। अल्लाह ताला कॾहिं कॾहिं अहिड़ो मंज़र ॾेखारींदो आहे दुनिया जे आॾो, अल्लाह जी मर्ज़ी आहे। रब वण खे चवे त वण ॻाल्हाए। अल्लाह अबू जहल जी मुठ में पथरनि खे चयो, पथरनि ॻाल्हायो, अशहदु अन्नक मुहम्मद रसूलुल्लाह। अल्लाह गोव खे चयो, गोव नबी सां ॻाल्हायो। अल्लाह झिरकीअ खे चयो, झिरकीअ नबी सां ॻाल्हायो। हिन ज़ालिम पंहिंजी माउ जी दिलि हाउ खणी वञे पियो, थाबड़ो अची वियो। रब जो हुकुम आयो, इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। रब साईं ताक़त ॾिनी, हुन माउ जी दिलि मां आवाज़ आयो, पुट तोखे त धकु न लॻो आहे न। अड़े ज़ालिम जे माउ खे कुठई, इश्क में अची करे, हिकिड़ी छोकिरीअ जे इश्क में अची माउ जी दिलि कढी खणी वई। पोइ बि माउ अहिड़े चंडे पुट सां बि केॾो प्यार थी करे चए थी, पुट मूं ॾे ख़ैरा, तोखे त धकु न लॻो आहे न। अल्लाह अकबर, अहिड़ी माउ खे गारियूं थो ॾे। ख़ुदा जो कसम आहे, जेके बेरोज़गार वेठा हो, अॼु सैयद खां वज़ीफ़ो वठी वञो,
सुबह जो घरों निकलो तो पंहिंजी माउ को पुठी ठपाईंदा कयो अमड़ के 200 रुपया 500 रुपया 150 जेकी ताक़त अथव ख़र्ची ॾींदा कयो पोइ रोज़ीअ जे लाइ निकिरंदा कयो माउ दुआ कंदई घर मोटी ईंदे 2 खीसा पैसनि सां भरियल हूंदई अमड़ अमड़ आसे हज़रत मूसा अलैहिस्सलाम के भी अल्लाह सही चवे तो ख़बरदार मूसा नबी तूर सीना ते होशियारी सां अचिजांइ अॻ में माउ ज़िंदा हुई जेका पोयों दुआऊं कंदी हुई नबी खे तो चवे नबी खे वइन जाहदाका अला अन तुशरिक बी मा लैस लक बिही इल्म फला तुतिहुमा पर जेकॾहिं पीउ माउ तोखे शिरक जो हुकुम कनि पीउ माउ तोखे शरीयत जे ख़िलाफ़ हुकुम कनि हक़ वारी जमात को तोखे रोकिन फला तुतिहुमा रब तो फरमाए पोइ शरीयत जे मामले में पीउ माउ जी फर्मा बरदारी न कजांइ छो त पोइ अल्लाह अल्लाह जे रसूल जो हुकुम अञा मथे आहे दुनियावी मामले में पंहिंजे पीउ माउ जी इज़त कर बाक़ी शरीयत जो मामिलो अचे क़ुरान जे ख़िलाफ़ हुकुम थिए त पोइ पीउ माउ जी नाहे मञणी पोइ वरी अल्लाह अल्लाह जे रसूल जो हुकुम मथे आहे 15 शाबान अचे वेठी ख़ुदा जो वास्तो तो पटको खणी पीउ माउ खे परचा वठ न त ख़ुदा माफ़ न कंदई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बे नंबर ते अल्लाह सही 15 शाबान जी रात ॿियो उनखे बि माफ़ न कंदो जेको ज़ानी आहे ज़िना भी वधी वई आहे अख़बार त पढ़ो सोशल मीडिया त ॾिसो रोअण थो अचे दादूअ में 3 सालनि जी छोकिरी असां 5 माण्हुनि ज़िना कई आहे छा हुन अम्मा जो हाल हूंदो ज़िना एॾी वधी वई आहे रब माफ़ करे छोकिरो छोकिरे सां ज़िना थो करे मर्द मर्द सां ज़िना थो करे पोइ छो न ख़ुदा जा अज़ाब अचनि मां कल्ह ठुल में जलसो कयो ज़िले जैकबाद में रोइन पिया जमाती ते साईं शाह साहब 8 करोड़नि जो नुक़सान थियो आहे 7 मिंट बरसात लिया गड़ो किरियो आहे साईं हिंदाणा पोखियासीं साईं गिदरा पोखियासीं कणक जो फसल तैयार हो 7 मिंटनि में हेॾी बर्फ़ किरी आहे ख़ुदा बीठल फसल तबाह करे छॾियो ही न आहे त ॿियो छा आहे 7 मिंटनि में 8 करोड़नि जो नुक़सान इहा अल्लाह जी नाराज़गी आहे फसल तैयार हो जे ऐं पोइ ख़ुदा जो तरफ़ो मींहुं वसे त इहा अज़ाब जी निशानी आहे न वला तक़रबु ज़िना ज़िना जे वेझो ई न वञजांइ या वॾी बेहयाई थी वॾो गुनाह थी ख़ुदा माफ़ करे मुश्का शरीफ़ जी हदीस आलिमनि को पुछो ज़ानी ज़िना कंदो आहे पोइ फ़ाइल हुजे चाहे मफ़ूल हुजे ज़िना कंदड़ हुजे या कराईंदड़ हुजे उन जे सीने मां ईमान निकिरी वेंदो आहे मना मरी वियो त बेईमान थी करे मरंदो हज़रत अली साईं को रिवायत आहे जेकॾहिं छोकिरे छोकिरे सां ज़िना कई मर्द मर्द सां ज़िना कई जे बिना तौबा जे मरी वियो मलाइका कब्रिस्तान में दफ़न कंदा मुसलमाननि जे कब्रिस्तान में अल्लाह खे कावड़ ईंदी रब मलाइकनि खे चवंदो त इहो लाश हितां कढो वञी लूत अलैहिस्सलाम जी क़ौम सां अज़ाब वारी क़ौम सां दफ़नायो इहो सुबुह सां महशर में उथंदो त नबी जो उम्मती थी न उथंदो लूत अलैहिस्सलाम जी ज़ानी क़ौम सां उथंदो हज़रत साईं हालेजी वारा साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त मर्द मर्द सां ज़िना करे एॾी सज़ा आहे छोकिरो छोकिरे सां ज़िना करे जो ख़ुदा क़ुरान में लिखाई न आहे इन खे कोठे ते बि धिको ॾियोसि मड़को भॼी पए त बि हिन जी सज़ा पूरी न थींदी ज़िना जे करे तबाही ईंदी आहे दुकान मां वापार में बरकत हली वेंदी आहे जंहिं ज़मीन ते ज़िना थींदी आहे जंहिं इलाइक़े में जंहिं ॻोठ में ज़िना थींदी आहे ख़ुदा कावड़ में अची सॼे ॻोठ वारनि जी त रोज़ी बंदि कंदो आहे पर कावड़ में अल्लाह पखियुनि जी रोज़ी बि बंदि करे छॾींदो आहे आख़िर जा पखी भी ज़िना वारनि जी बदमाशी जे करे अज़ाब जे करे बुख मरंदा आहिनि पिटंदो पखी भी इन कुधे कम को तोबा कयो वला यज़नून तोबा कयो ॿीहर ज़िना न कयो वमन यफ़अल ज़ालिक यल्क़ा असामा जे तोबा करे वरी ज़िना कंदे त पोइ युज़ाअफ़ लहुल अज़ाब वरी ॿीणो अज़ाब कयो वेंदो व यख़लुद फ़ीही मुहाना हमेशा जहन्नम में रहंदे हज़रत साईं जन अची विया मां ॻाल्हि खे जल्दी ख़तम थो कयां घणा माण्हू थिया
जिनके अल्लाह से 15 शबान जी रात माफ़ न कंदो साईं टियों माण्हू कहिड़ो आहे बदबख्त फरमाए जेको साड़ी लो आहे हसद तो करे साड़ भी वधी वियो आहे मौलाना कोई कंहिंजे अच्छे लटे खे नथो सहे अच्छो लटो अच्छी मानी जीअला गाॾी साईं हिन जी दुकान जी गिराकी त ॾिस केॾी आहे आहे को मुलो जेको कारो इल्मु करे 20,000 ॾियां हिन जी दुकान जी गिराकी बंदि करायां तूं छो थो सड़े अलाह ॾिनो अथसि कारा इल्म कराए तावीज़ कराए पुछाड़ी थींदई पेट मों जीत ईंदई हिकिड़े शख़्स असांजे वालिद साहिब वटि तौबा कई चइसि मां कारो इल्मु कंदुमि तावीज़ लिखंदुमि ज़ाल मुड़ुस में झेड़ा कराईंदुमि घर तबाह कंदुमि हाणे पेट मों रत थी अचे रोवां थो मुंहिंजी दुआ कयो त ख़ात्मो ईमान ते थिए कंहिंजी दुकान जी गिराकीअ ते सड़ो न ईअं चवंदो कर त या अल्लाह हिन खे बि ॾिनो थी मुंहिंजो भाउ आहे रब तुंहिंजा ख़ज़ाना भरियल आहिनि वलिल्लाहि ख़ज़ाइनु समावाति वल अर्द रब मूंखे बि ॾे रब थो चए मूंखों घुर त सही हो न शरीयत में साड़ जाइज़ न आहे शरीयत में रीस जाइज़ आहे मांखों घुर मां तोखे बि ॾींदोमांइ मुंहिंजे ख़ज़ाने में सुईअ जे सोराख़ जेतिरी बि कमी न ईंदी रीस कंदा कयो साड़ न कंदा कयो इनल हसद ला याकुलुल हसनात कमा ताकुलुल हतबन नार जेको साड़ थो करे इन जी नेकिन खे ईअं थी बाहि लॻे जीअं सुकल काठिन खे बाहि लॻंदी आहे मौलवियुनि जो मौलवियुनि सां साड़ हाफ़िज़नि जो हाफ़िज़नि सां साड़ मुदरिसनि जो मुदरिसनि सां साड़ मोहतमनि जो मोहतमनि सां साड़ साड़ जी बीमारी ॾाढी वधी वई आहे अल्लाह माफ़ करे घणा माण्हू थिया 3 चौथों नबी साहिब फरमाया 15 शबान जी रात अल्लाह साईं शराबीअ खे बि माफ़ न कंदो शराब भी एडो आम थी वियो आहे मां लारकाणे में जलसे ते वियुमि दोस्तनि जो साईं ईअं तो शराब हले जीअं 7 बोतल हलंदी आहे हिते भी इहा हालत आहे मौलाना असेंबलीअ में पाकिस्तान जी असेंबली ला इलाहा इल्लल्लाह जे नाले ते मुल्क फतह थियो आहे हिकिड़े वज़ीर वाणे उथी बिल पेश कयो आहे त मुल्क पाकिस्तान में साईं शराब ते पाबंदी हणिजे त असांजा MP MNA मुसलमान उथी बीठा चे न इहो हुकुम ग़लति आहे शराब भली हले हे इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जो आला वाणियो चे तो शराब बंदि थिए मुसलमान वज़ीर चे तो न इहो कमु न करियो रते देरे जे बरसां जलसे ते वियासीं अजीब ॻाल्हि चयोसीं हिते शादीअ में रागींदड़ घुरायूं फनकार अची जो जवाननि शराब पीतो नेकाह खां पोइ फायरिंग थी त हिकिड़े खे शराब को सरस पीतल हो बजाए मोथे गोलियूं हलाइण जे हीअं फायरिंग कई हीअं जो फायरिंग कई त 7 खून थी विया सुबुह सां शादी मातम में तब्दील थी वई जनाज़ा पिया ढोइनि मां हिकु दफ़े अचां पियो जलसे ते घोटकी जे पासे सखर में जान जे भरिसां दुआ होटल आहे मां उते ब्रेक हई नमाज़ जे लाइ छा ॾिसां त हिकिड़ी जीअल आहे गाॾी आहे अॻियों ड्राइवर वेठो आहे पोयों 2 नौजवान हिक ॿिए खे मुक्का था हणनि हिकिड़े जी नक मों रत थी वई ॿिए जी वात मों रत थी वई मां ड्राइवर खे चयो ख़ैर त आहे छा आहे मूंखे जे मौली साहिब तूं वञ पंहिंजे कम सां हिननि ॿिन्ही पलीतनि शराब पीतो आहे हिक ॿिए खे गाॾीअ में मारंदा ॾियनि हे हाल आहे शराब पीअण जो हिकिड़ी जाइ ते चवनि पिया साईं हिते अल्लाह जी महिरबानी थी हाणे त जमियत उलमा इस्लाम जा आलिम अचनि था जो शादियुनि में असां वाइज़ था करायूं जे असांजे ॻोठ में शादीअ में राग कराईंदा हुआसीं अहिड़ी बुराई थी छा साहिब सॼी राति राग हलियो ख़ुदा जी लानत वसी सुबुह सां घोट जो निकाह पढ़ाइण विसरी वियो बिना निकाह जे माईअ ॾे छॾियोसीं पोइ जॾहिं माईअ दर खड़काए चयो आहे पलीत मां ॾे न ईंजांइ निकाह ई न थियो आहे इहा थी शराब जी बरकत ए पलीत शराब न पी रब तो चे हलिया त जन्नत में आईनन फीहा तुसम्मा सलसबीला जल्दी ॻाल्हाए मिठी ज़ुबान सां क़ुरान पढ़ण वारो मुंहिंजो प्यारो साईं अब्दुल्ला अब्बासी अची वियो आहे मुंहिंजी ज़मानत खणंदो मां जल्दी बंदि थो कयां आईनन फीहा तुसम्मा सलसबीला जेके क़ुरान वणे 2 हथ मथे करे चो सुभान अल्लाह वाह फज़ल रहमान साहब तुझो जलसो कलवड़ बिरादरी जो जलसो अल्लाह कबूल फरमाए शाद खल्क आई आहे केॾी जमात आई आहे 4 माण्हू जिन खे ख़ुदा माफ़ न कंदो साईं 5 माण्हू कहिड़ो आहे नबी साहिब फरमाए जेको मुशरिक आहे शिरक तो करे ख़ुदा हुनखे माफ़ न कंदो अरे तौहीद वारा थियो गैरत धारियो अल्लाह साईं तव्हां असांजो जिस्म बि मां जे पेट में तौहीद ते ठाहियो आहे मां जे पेट में मुशरिक अल्लाह साईं तूं असांखे अखियूं ब ॾिनियूं कन ब ॾिनई हथ ब ॾिनई पेर ब ॾिनई गोॾा ब ॾिनई कुल्ला ब ॾिनई ॾंद 32 ॾिनई आंगुरियूं 20 ॾिनई
पर मथो हिको नको हिको ज़ुबान हिक दिल हिक शो चे तो कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह भी हिकु आहियां तॾहिं त दिल भी हिकु ॾिनी मां हिन दिल में मोहब्बत जी जाइ बि मां हिकिड़े रब खे ॾिजांइ कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह भी हिकु आहियां तुंहिंजी ज़ुबान भी का ख़ुशामद ॿिए जी न कजांइ तारीफ़ मां हिकु रब जी कजांइ कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह भी हिकु आहियां तुंहिंजो नक भी हिकु आहे त तुंहिंजो रब भी हिकु आहे उहो असांजो शिकारपुर जो रईसुल वाइज़ीन हज़रत साईं अल्लामा मौलाना अब्दुल मेखो साहब ॾिठो हो न तव्हां रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उनजी क़बर ते रहमत करे मां 11 साल साईं मेखे साहब सां गॾु वाइज़ कया पोइ साईं चवंदो हो शाह साहब जेको हुन दर ते सजदा करे इहो बेनको आहे हिनखे नकु ई कोन्हे हथ मथे करे मुवहिद नारो हणी चओ असांजो नक बि हिकु आहे रब बि हिकु नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने जेकॾहिं सची दिल सां तौबा कनि त पोइ माफ़ कंदे हिकिड़ी आयत अचे थी सूरत फुरकान में चए थो इल्ला मन ताब या अल्लाह गुनाहगार आहियूं कंहिंखो ज़िना थी वई कंहिं शराब पीतो कंहिंखो शिरक थी वियो कंहिंमें हसद साड़ो आहे रब जे सची दिल सां तौबा कनि हा रब तो चए ताब हथ मथे करे 3 दफ़ा चओ अस्तग़फिरुल्लाह 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 रब हिननि मुर्शिद हालेजी वारे जे आॾो साईं अब्दुल्ला अब्बासी जे आॾो गुनाहगार सैयद जे आॾो हिननि क़ुर जे आॾो हथ खयां थी हाणे छा कनि चए थो वा आमन वरी कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह व अमिल अमलन सालिहा हाणे टियों कम कजाए अमल नेक कजाए पोइ नतीजो छा आहे फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कान अल्लाहु गफूरर रहीमा रब तो चए मां एॾो करीम आहे भली सालनि जा गुनाह हूंदई सॼी ज़िंदगीअ जा गुनाह बि नेकिन में बदिलाए छॾींदोसां अहिड़े करीम रब खां सवाइ ॿियो को रब मिलंदो जेको असांजा गुनाह मटाए नेकिन में बदिलाए चओ इंशाअल्लाह इन राति बख़्शिश जी तलब कंदासीं चओ रमज़ान जो क़दुरु कंदासीं रोज़ा रखंदासीं हक़ वारी जमात जमियत उलमा इस्लाम मां इन्हनि बुज़ुर्गनि जो जिते बि सॾु थींदो मौलाना जो लबैक करे ईंदासीं उज़ैर अहमद मुंहिंजो हमसफ़र साथी नात ख़ान हिकिड़ो मौलूद पढ़े इंशाअल्लाह ॿिया बि खोड़ नात ख़ाननि सभिनी जी ख़िदमत बि कयो अल्लाह गंज ॾींदव जलसो जारी रहंदो दुरूद शरीफ़ पढ़ो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम